इबादत ये आखिरी बंदे ताईं सैयद वेठो आहे मजबूर मुंहिंजी तारीफ़ करो जुमले जुमले जी अली जी इज्जत जो कसम आहे जेको मोमिन जो चेहरो ॾिठई ॼण अल्लाह जे घर खे ॾिठई पर जंहिंजी दिल में अली जी मोहब्बत हुजे तवजो कजो उन जो चेहरो ॾिसण इबादत आहे तवजो कजो नामे मौला ये हिन मजमूए मां कंहिंजो बि हथ हेठि रहिजी वञे त मां क़दीर वारे मौला खां पिंडियो ई न हिकिड़ी महिरबानी जेके बीहो ॾिठो आहे सलवात पढ़ो मौला फरमाईंदा त मोमिन जे चेहरे खे ॾिठई ॼण अल्लाह जे घर खे ॾिठई तवजो कजो अली जे मोमिन जो चेहरो ॾिठई अल्लाह जे घर खे ॾिठई अबू हारून मौला जो सहाबिया अखियुनि को अंधो समझो आहे हाणे बेज़ार थींदो त मां जुमिलो चवण लॻो अबू हारून मक्की मौला जो सहाबिया अखियुनि को नाबीनो आहे ऐं पुछण वारे पुछा कयसि ऐं अबू हारून अखियुनि को नाबीनो आहे अखियूं न अथई अल्लाह हिकु नेमत खसींदो आहे ॿी अता कंदो आहे तोखे इहा अखियुनि जहिड़ी नेमत खसियई ॿी नेमत कहिड़ी ॾिनई अली जी इज़त जो कसम आहे मौला जंहिंजो मलंग आहे मौला जंहिंजो मुहिब आहे फरमाए थो अल्लाह अखियुनि जहिड़ी नेमत खसी इहा नेमत त बख़्शई न जो तो जहिड़े मरवान जो मोह ई न ॾिसां ये न वलीरी बणी है अली जे ऐं ॻाल्हाए उहो जेके अली ख़ैरात ॾे जंहिंखे अली ख़ैरात न ॾे उहो पंहिंजे मुक़द्दर खे तवजो आहे अली जंहिंखे ख़ैरात ॾे ही कायनात जा अहिड़ा करीम आहिनि जेके चवनि था असांजे दरवाज़े ते अचु अहिड़ा वक़्त बुलंद कंदा सही अहिड़ा वक़्त बुलंद कंदा सही जो तुंहिंजा कपिड़ा फाटल हूंदा लेकिन चवंदासीं त ही असांजो अगर तख़्त ते वेठो हूंदो तख़्त ते भला कपिड़ा पेचारा लैंड क्रूज़र ऐं दिल में अली जो बुग़्ज़ हूंदसि लानती हूंदो आयती न हूंदो अॻिते ॻाल्हि खे वधाईंदे चवां त इमाम छा के जेको क़ुरान छा थो चवे बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन कान फी हाज़िही अमा फहुव फिल आखिरतिल अमा जेको हिते अंधो रहियो उहो क़यामत में उथंदो अंधो चहे इमाम का पुछा गई मौला इहो अंधो भला छा अखियुनि को न बीनो इमाम ने फरमाया न उहो अंधो अखियुनि वारो न है उहो अंधो उहो जंहिंजी दिल में अली जी विलायत न है बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह जे तो पुछा कंदो मां नेमतुनि जे बारे में कंहिं लिखियो अल्लाह पानी जे बारे में पुछंदो कंहिं लिखियो अल्लाह बाहि जे बारे में पुछंदो कंहिं लिखियो अल्लाह हैवानात नबातात परिंदा चरिंदा तवज्जो आहे साहिब अल्लाह हैवानात नबातात के बारे में पुछंदो अली जी इज्जत जो कसम इमाम सादिक ने फरमाया था ओ मुंहिंजा मुहिब तवज्जो आहे मौला जन फरमाया ओ मुंहिंजा शागिर्द ॿुध इन आयत जी तफसीर छा कई थई चई मौला मां इन आयत जी तफसीर इहा कई आहे त अल्लाह हैवानात नबातात चरिंदनि परिंदनि जी अल्लाह चरिंदनि परिंदनि जे लाइ पुछा कंदो इमाम जन फरमाइनि था बेवकूफ़ अक़ल जा अंधा ॻाल्हि सम्झ जेको अल्लाह उम्मत खे जेको मख़लूक खे चए थो बाने खे खाराए कंहिंखे जता जा न व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून जेको कुझु मां खारायो तमाए उहो ई त ॾींदो डॉक्टर के ताकत जो हुसैन जे अदादारनि खे खाराए तोखे ताकत जो हुसैन जे अदादारनि खे खाराए ॾींदो अल्लाह हुआ तक़सीम अली कंदो अल्लाह कीअं मेहणा ॾींदो बंदनि खे त मां खारायां अल्लाह चवंदो वॾी मां रज़क़नाहुम युनफ़िक़ून मां ॾियां थो मुंहिंजे ॿारनि खे खाराईंदो अञा जुमिलो अॻिते ॿुधिजां अली जी इज़त जो कदम बोला दसियो त सही वञ मुराद छा सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम इमाम अलैहिस्सलाम जन फरमाइंदा ॻाल्हि ॿुध सुम्मा लतुसअलुन यौमइज़िन अनिन नईम अल्लाह जंहिं नेमतुनि जे बारे में पुछंदो उन्हनि में नेमतुनि में जेका वॾी नेमत आहे उन में विलायत अली वॾी नेमत मोहब्बत अहिड़ी
मातम हुसैन के जे पीउ खे ई ताकत ना है जो रोके सके मातम तो यजीद न रोके सके तो उनजा पुट छा रोके जिंदाबाद जिंदाबाद दिल चाहे अली जी धी जा खुतबा पढ़ बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह अगर साथ ॾियो त मां पढ़ मूंखे ताकत ना है पढ़ने की ताकत हुननि खे जो तो बीबी ज़ैनब जे खुतबे पढ़ण जे लाइ ज़बान जो लिसान अली हुजण ज़रूरी आहे तवज्जो आहे कायनात अली जी थी जी जुत्ती जो सदको आहे एॾो का चवंदा मातम ते न वञा आज़ादारी ते न वञा मां तुंहिंजे पीउ खे ताकत आहे जो हुसैन जी आज़ादारी रोके हुसैन जी आज़ादारी यज़ीद तख़्त ते न रोके सघियो ॻाल्हि आहे जो नियाज़ मौला जेके अली जी धीअ खां ख़ैरात मिली आहे उहो ॻाल्हि आहे बक़ाया भले चुप रहिजी वञो अली जी इज़्ज़त जो कसम आहे जेके चवंदा मजलिस न कराए आज़ादारी में न वञ धमाका थींदा बम फाटंदा मां चवंदो आहियां बम फाटनि उन्हनि खे भउ थिए जंहिंजा इमाम मुर्दा हुजनि असांजा ज़िंदा इएं न आख़िरी बंदे ताईं मौलाना साहब ग़दीरी हैदरी तवज्जो है सलवात करो मोहम्मद मां वरी चवंदो आहियां धमाको थिए बाबा ॻाल्हि ॿुधो न ॻाल्हि इहा आहे मौत अचणो आहे मौत अचणो आहे न किथे बि अचे रोड ते अचे हिते अचे किथे बि अचे माना मौत किथे बि अचे कंहिं लिखायो आहे असां क़यामत ताईं ज़िंदा रहंदासीं अल्लाह चए थो न मौत अचई मतां बाग़ में अचई वाह ते अचई होटल ते अच तवज्जो कजो होटल ते अचई भलो अथई त हुसैन जे तॾे ते अच न अगर मौत हुसैन जे तॾे ते अचई पोइ तवज्जो न हिकिड़ो जुमिलो चवण लॻो आहियां जेके जेके बंदा क़दीरी मिज़ाज वेठा हो अली जी धी जेके ख़ैरात ॾिनी आहे जागी अली जी मोहब्बत में अब होटल ते बि अचई रोड ते बि अचई भाई जॾहिं मौत अचणो आहे त भलो अथई हुसैन जो थी मर न जेके हुसैन जा थी मरंदा आहिनि जेके अली जा थी मरंदा आहिनि करीम पाण ईंदा आहिनि सलवात पढ़ो भलो अथई हुसैन जो थी तूं हुसैन जो थी मरंदे हुसैन ख़बर में ईंदई भलो अथई हुसैन जो थी भाई धमाका थींदा ए बम फाटंदा अरे बेवकूफ़ धमाकनि खां उन्हनि खे रजार जेके मौत खां ड्रजनि करबला मां असां कफन वठी ईंदा असां चवंदा आहियूं मौत असां मौत खां न ड्रजंदा आहियूं मौत असां खां ड्रजंदो आहे मतां अली वारा न अची वञ सैयद ख़ास तुंहिंजे लाइ जुमिलो चवण लॻो आहियां हितां जे ॾाढे जो ज़िक्र आहे अली जी इज़्ज़त जो कसम आहे कायनात कुर्बान कयां मां तव्हां खां त पुछा कयां मारण वारा मरी विया पुछण वारा ज़िंदा अञा हिकिड़े अंग्रेज़ जो जुमिलो थो चवां अंग्रेज़ चए थो आहे हिकु तरफ़ पाणी हिकु तरफ़ प्यास हिकु तरफ़ कुसण वारा हिकु तरफ़ कुहण वारा इनकलाब अची वियो अली जी इज़्ज़त जो कसम क़यामत ताईं पाणी पीअण वारा मरी विया प्यासा अॼु बि ज़िंदा हैदरी भला हिकिड़ो ॿियो मां दलील ॾियां नज़र अल्लाह न्याज़ हुसैन तवज्जो भला मां तव्हां खां थो पुछां कयां धमाका जेके करनि था पिया अब लाल साईं ते भला मिसाल ॾियां लाल साईं शहबाज कलंदर सरकार ते धमाको थियो न जेके जेके मौला जा आज़ादार वेठा हो तव्हां खां थो पुछां कयां आज़ादार घटिया या वधिया जीअं धमाको थियो हुसैनी आज़ादार वया सलवात पढ़ो लाल सरकार ते धमाको थियो धमाको जीअं थियो मोमिन वधिया
मोमिन वधिया, नश्तर पार्क ते धमाको थियो मोमिन वधिया, अब्बास टाउन में धमाको थियो मोमिन वधिया, हजारा टाउन में धमाको थियो मोमिन वधिया, मच में धमाको थियो मोमिन वधिया। ओ जट्टे कोहण वारा करबला में घणा हा, कुसण वारा 72, कोहण वारा खत्म थी विया 72 अज भी जिंदा। तवज्जो, एक कोहण वारा खत्म, कुसण वारा जिंदा। तो जुमलो चवण दे लाल सरकार के रोज़े ते धमाको थियो, माण्हू वधिया। इहो वधण ॿुधाए थो त हुसैन कुझु न कुझु अदा करे थो, हुसैन कुझु अदा करे थो। तवज्जो है ना? करीम जी बारगाह में आयो हो, हुसैन जी बारगाह अलामा हिली करके पूछा गई साईं उन जो किबला साईं पंधवी ना साईं के थियो किबला गालिबन साईं के पुत्र के बाबा बुढ़ो थी वियो, हाणे न वञो। साईं जन चवनि था ॻाल्हि ॿुध, सौदो घाटे जो नाहे, सौदो फ़ाइदे जो। बचड़ा जीअरो हूंदुमि तॾहिं बि फ़ाइदो, मरी वियुमि तॾहिं बि फ़ाइदो, तॾहिं बि फ़ाइदो, मरी वियुमि तॾहिं बि फ़ाइदो। इहो कीअं? मूंखे अहसासु आहे तव्हांजी गर्मी जो, अली जी इज़त जो कसम आहे। लेकिन इहे गर्मी असांखे छा कंदी? अली जो ज़िक्र जुआन ॿुधनि पोड़ा थी वञनि, पोड़ा ॿुधनि जुआन। पुछा कर कीअं? अली जी इज़त जो कसम आहे, जुआन हूंदा अगर के पोड़ा हुया, ज़िक्र अली ॿुधऊं जुआन थी विया, ऐं जुआन अगर अली जो ज़िक्र ॿुधऊं अंदर में चली विया हूंदा, जवान पोड़ा थी वेंदा। हाणे ॿुधड़ो थी वियो न वञ, चई बचड़ा ॻाल्हि ॿुध, छो तो नुक़सान जो न आहे, छो तो आहे फ़ाइदे जो। बचड़ा जीअरो हूंदुसि मोटी ईंदुसि, तुंहिंजी अम्मा इस्तक़बाल कंदी, रस्ते में मरी वियुसि हुसैन जी अम्मा इस्तक़बाल कंदी। तूं ख़ुशि नसीब आहे, तूं रोड ते न, तुंहिंजो कदम क़दम रिज़ा सैयदा में हूंदो आहे। दुआ कंदी माना हिनके रहनि न आज़ादारी हुसैन के खिलाफ जेके भौंकनि था पिया, मां चवंदा दौर जो यज़ीद बंदि न कराए सघियो त अॼुकल्ह जे यज़ीद खे कहिड़ी ताक़त आहे? माना हे कोई रोके नथो सघे, हीअ आज़ादारी हुसैन जी आज़ादारी आहे। तख़्त ते हो यज़ीद, तख़्त ते हो यज़ीद, साइण खे आहे ज़ंजीर। लेकिन अल्लाह जाने क़यामत अहिड़ी बपा कई अली जी थी, जेसी तख़्त भी तुंहिंजो, ताज भी तुंहिंजो, सिपाही भी तुंहिंजा, माण्हू भी तुंहिंजा, लेकिन अहिड़ो ज़लील कंदी मां जो अली जी धीउ आहियां मां, अली जी धीउ आहियां मां, अहिड़ो ज़लील कंदी मां क़यामत ताईं। हर गैरतमंद चवंदो यज़ीद मुर्दाबाद, हुसैन ज़िंदाबाद, हुसैन जिंदाबाद, लब्बैक या हुसैन, सब गॾिजी करे हुसैन, लब्बैक या हुसैन, लब्बैक या हुसैन।